68 गवर्नमेंट तरफां PhD सीटूं जेके वेकेंट ॾेखारियूं पर ही जेको DO आहे खेरपुर जो सो 268 जे ख़ाली पियल सीटुनि ते भर्ती करण लाइ तयारु न आहे सेकेंड फेज़ ताईं बि जॾहिं त सेक्रेटरी साहिब जो हुकुम आहे त अगस्त जी 1 तारीख़ ताईं समूरनि स्कूलनि में जेके ख़ाली पियल सीटूं आहिनि उन्हनि ते भर्ती कई वई। हिन वक़्तु दिसंबर जो महीनो हली रहियो आहे। हिन वक़्तु बि खेरपुर तालके ज़िले जे तालके फैज़गंज जे अंदरि प्राइमरी स्कूल जूं 200 पोस्टूं ख़ाली पियूं आहिनि पर असांजो DO साहिबु उन्हनि खे भरण लाइ तयारी न आहे। जेका हितां जी तइलीम जेका तबाह थी रही आहे इन जो ज़िम्मेवारु असांजो DO आहे ऐं DO खां इंशाअल्लाह इन जी ज़रूरु पुछा थींदी ऐं मां समूरे वालिदिन खे अर्ज़ु थो कयां त उहे बि इन DO खां पुछा कनि त हू उन्हनि जे स्कूलनि में उस्ताद छो नथो ॾिए पियो ऐं हिन जा स्कूल ख़ाली छो पिया आहिनि स्कूल बंदि छो पिया आहिनि। हिन वक़्तु बि तालके फैज़गंज जे अंदरि 42 स्कूल बंदि पिया आहिनि जॾहिं त JST जूं हिन वक़्तु बि 40 पोस्टूं ख़ाली पियूं आहिनि पर DO साहिबु भर्ती करण लाइ तयारी न आहे। सेक्रेटरी जो हुकुम आहे त अगस्त महीने जी 1 तारीख़ ताईं उहे भर्ती कयो पई 5 महीना गुज़री विया आहिनि भर्ती नथो पियो करे। तो असांजी गुज़ारिश आहे सेक्रेटरी तइलीम खे एंटी करप्शन खे हिन जांच कई वञे छा मसइलो आहे त हीउ भर्ती नथो करे हीउ छा थो चाहे हिन छा सबबु आहे। जॾहिं त रिकमेंडेड लिस्ट खे 18 ॾींहं थी विया आहिनि। असूलनि ईअं आहे त रिकमेंडेड लिस्ट लॻण खां 2-3 ॾींहं ते ऑफर ऑर्डर मिलणु खपे पर ख़बर न आहे त DO साहिबु छो माना हेतिरी लेट कई आहे। असांजी रिक्वेस्ट आहे उनखे असांखे जल्द में जल्द ऑफर ऑर्डर ॾिनो वञे। महिरबानी।